नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त ज़िले कश्मीर एक्ट कंधकोट में ज़िले इंतज़ामिया ऐं लाॻापियल 12 कश्मीरी ॿारनि सां इज़हार यकजहती जे करण जे लाइ डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी जी सरबराही हेठि डिप्टी कमिश्नर ऑफिस खां घंटाघर चौक ताईं रैली कढी वई। रैली में शरीक थींदड़ माण्हुनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी कश्मीर थींदो पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, भारत पारां कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ॾाढ ख़िलाफ़ नारा हंया विया। पाकिस्तान ऐं कश्मीर जो झंडो पिणु फड़काए रैली के डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी ॿिन खिताब कंदे चयो त असीं पूरी दुनिया खे ॿुधाइण चाहियूं था त कश्मीर पाकिस्तान जो अटूट हिस्सो आहे, जेको इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द हासिल करे वठंदासीं। मोदी खे ॿुधाइण चाहियूं था त कश्मीर पाकिस्तान जी शइ रॻ जेको पाकिस्तान जो थी रहंदो, असीं कश्मीरनि जे सियासी ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदासीं। कश्मीर एक्ट कंधकोट ज़िले जो अवाम कश्मीरी भाइरन सां इज़हार यकजहती जे लाइ गॾु थी इहो साबित कयो आहे त पूरी पाकिस्तानी कौम कश्मीरी अवाम सां गॾु है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।